दोस्तों हींअर इन महफ़िल जो तमामु ख़ूबसूरत ऐं प्यारो कलाम ॿुधासीं जंहिंजा ॿोल आहिनि ॻंढे नींहं नातो निभाइण न आई हुई रुआरे सॼण पोइ खिलाइण न आई हुई। तमामु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त जो जग मशहूरु कलाम आहे। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे पीरल कंबर। तमामु बहितरीनु वाह जी शाइरी कई अथसि। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर A28 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सागड़ तालुके सिंजोरे मां मोहम्मद साले चाकराणी ॻोठ बच्चू चाकराणी लग रावताणी ज़िले सागड़ तालुके सिंजोरे मां वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सागड़ खां अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां मेहरदीन कोटवाल राजस्थान इंडिया खां फनकार अजब जलाल शाइर अली अकबर सोलंकी शाइर वकार अली भेलार मुल्तान खां बशीर अहमद जातियाल हैदराबाद खां अताउल्ला पांवर ऐं इकबाल अहमद चन्नड़ इस्लामाबाद खां। दोस्तों मां सम्झा थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। नाद वजाए लगी मोहम्मद लगी सारो तिरस अखिन सोना सुपरी तुझे अखड़न में आरत तुझो पासे करे तो तहान मौजूद सो मन को पवई हो मेरी तरफ जान बमोजे गदे निहनातो निभाण न आई रुवारे सदर पोखिदा गदे निहनातो निभाण न आई रुवारे सदर पोखिदा रुवारे सदर पोखिदा पेशकेश कामरान जानी सिंधी।
आसन धराते दे ही कभी बोले तुझे दूर सुनाया न जाओ करे के तुमके कदे तो अगाड़ी खबर ना है तुम्हें अल्लाह याद रखा है खबर ना है तुम्हें वो अनाया रखा है रोदेर पतल भानन न आई तुम्हारे सदर पोखदार ओ कथे निहना तो भानन न आई तुम्हारे सदर पोखदार तुम्हारे सदर पोखदार पेश कामरान जामी सिंधी